वबल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य बाबा सबै चौ हक़ नबी। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सबै चौ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। बंदाए परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दोस्त दारे चार यारम ताबे औलादे अली, मज़हबे हनफी अदारम मिल्लते हजरत खलील, खाक पाए गौसे आज़म ज़ेरे साया हर वली। हजरत बेटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए तो सैयद पीर समरा, सैयद पीर समर है औ तो न जाने को, कंज कुदूरी काफिया सबक परूड़े सब, मंडी माकोड़ी, मंडी माकोड़ी पई कच्छे उभ, पर माणक माणे सो फिर सेवा जो करे। प्यारी जमात सहोरी, तव्हां असां हर साल 25 रमज़ानुल मुबारक खैर जो पूरो थींदो आ, 26 जी रात इन नेशनल मेडिकल सेंटर वारी नंढड़ी मस्जिद शरीफ में ख़त्म शरीफ जो प्रोग्राम थींदो आ। तव्हां असां सभु गॾु थींदा आहियूं, मुख़्तसर प्रोग्राम हूंदो आहे, तंहिंजे करे इनखे जल्दी पंहिंजे पाए तकमील ते पहुचण में का देर न लॻे। मां पंहिंजे वक़्त ते आयुसि, जेकॾहिं के नात ख़्वान रहिजी विया आहिनि त उहे उन्हनि नात ख़्वाननि जी कमी आहे जो उन्हनि खे टाइम न मिलियो। छाजे करे न मिलियो, अल्लाह अलम बिस्सवाब, ऐं पंहिंजे टाइम ते पहुची वियुसि। तंहिंजे करे असांजे नवाब शाह में हूअं बि हिकिड़ी आदत थी वई आहे, माना माशा अल्लाह परे खां ओरे खां पंहिंजे मर्ज़ीअ सां पिया ईंदा, पंहिंजे मर्ज़ीअ सां ओ नंढड़ो प्रोग्राम बि 2 बजे ख़त्म कंदा, हंबो शिंबो लॻंदियूं, सुबुह जे निमाज़ ते केर बि कोन ईंदो। अमल न कयोसीं त पोइ फ़ाइदो बि न आहे। बुखारी शरीफ़ जूं हज़ारे हदीसूं, पर सॼो मुश्तमिल किताब हदीस मुबारक जो आख़िर निचूड़ कड़ो आहे, इन्नमल अमाल बिन्नियात, अमल जो दारो मदार अथव नियत ते। नियत ख़ालिसा, अमल नंढड़ो आहे, अल्लाह साईं जे हुज़ूर में क़बूल आहे। बाक़ी जेकॾहिं अमल में फतूर आहे, अमल में कोताही आहे, केॾी बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ इबादत करे, उहा अल्लाह जे हुज़ूर में क़बूल न आहे। पर जेकॾहिं नंढड़ो अमल करे पर नियत अहिड़ी रखी अचे जो उन नियत जे सदके अल्लाह ताला जी ज़ात बान्हे जा बेड़ा पार फरमाए छॾींदो आहे। रोज़तुर रियाहीन हिकिड़ो किताब आहे अल्लामा याफ़ई रहमतुल्लाह ताला अलैह जो, उन अल्लामा याफ़ई रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे। अब तव्हांजो तवज्जो हेॾे अचे, जमायत ईंदी वेंदी, तव्हां हितां महिरबानी करे थोरो रस्तो ठाहे छॾियो, हीअं थी वियो जेको अचे त उनखे रस्तो मिली वञे, पोइ हिते हलियो वञे। अमां मूं ॾे तवज्जो कयो। रोज़तुर रियाहीन वारो बुज़ुर्ग अल्लामा याफ़ई रहमतुल्लाह अलैह लिखे थो त हिकिड़ो बादशाह हो, ज़ालिम बादशाह हो, हुन जे ज़ुल्म जी इंतिहा न हुई, एतिरो वॾो ज़ुल्म कंदो हो। तव्हां ॾिसो आहे न त जेकॾहिं केरु ज़ुल्म करे, कंहिंखे तकलीफ़ पहुचाए त माण्हू दाह हुकूमत खां वटि खणी वेंदो आहे, पर जेकॾहिं हुकूमत ज़ालिम थी बीहे त दाह माण्हू कंहिंखे ॾे। उहो बादशाह तमामु वॾो ज़ालिम हो, उन जे ज़ुल्म जो चर्चो ॿियनि बादशाहत में बि हलंदो हो। हिकिड़े ॾिहाड़े हलंदे 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 हुन जा 100 वरह पूरा थिया, हुन जो मौत थी पियो, माण्हू हुनखे पूरे आया क़ब्र में, पर मुस्लमान हुयो। छा हुयो बाबा?
कंदो न लोडबो पर थोड़ो जेकर ज़बान खोलींदो तो तव्हांखे फ़ाइदो थी पवंदो। छा हुयो बाबा? मुस्लमान हुयो, कलमे जे पढ़ंदड़ हुयो, माण्हू पूरे आया। वक्त जो हिकिड़ो अल्लाह जो वली हो, को आलिम सगोरो हो, उन ख्वाब में उन बादशाह सां हुनजी मुलाकात थी। अल्लामा याफ़ई रहमतुल्लाह अलैह लिखे तो पियो त उन अल्लाह जे बाने चेस त बादशाह सलामत जेरो हुए त उहा का चुरंदड़ पुरंदड़ शइ न रही जंहिं ते तो ज़ुल्म न कयो, ख़ासि करे इंसान ज़ात ते तो वॾो तमामु घणो ज़ुल्म कयो। ॾे ख़बर कहारीअ जे कोर्ट में पहुतो आ, अल्लाह जे हुज़ूर में तूं हाज़िर थियो आ, तोसां को मामलो पेश आयो कोन, कीअं तोसां वर्ताव कयो वियो? उन बादशाह चयो, ए अल्लाह जा यार बस मुझे कमन जी करतूतन जी त तोखे ख़बर हुई, पर मुखा न पुछ, अल्लाह मुते राज़ी थियो आ, रब मुखे जन्नत जो मालिक बनाए छॾियो। अल्लामा याफ़ई रहमतुल्लाह अलैह फरमाए तो उन अल्लाह जे वली जो तोते अल्लाह राज़ी थियो आ, तोखे जन्नत जे बाग में मां घुमा तो पियो। छाजे करे कहिड़ो अमल कयो हुई? जी अमल बि मुंहिंजो को एॾो वॾो कोन हो, बस मुंहिंजे अफ़ालनि जी त तोखे ख़बर आहे त मुंहिंजा टपड़ कहिड़ा हा। जी पोइ जी मरी जमल क़बर में पहुतुसि, असुल ॻाल्हि हीअ हुई त हिकिड़े ॾिहाड़े मां दुनिया जे तख़्ते ते पंहिंजे वज़ीर आज़म खे चयो, वज़ीर खे चयो त वज़ीर मुंहिंजी जेका फ़ौज आहे उन फ़ौज खे ड्रेसियूं पारा, हथियारनि सां लेस कर, हिकिड़े मैदान में गॾु कर, मां घोड़े ते चढ़ी पंहिंजी फ़ौज जो मुआइनो कंदुसि, मां ॾिसां त मुंहिंजी फ़ौज केतिरी आहे। उन वज़ीर इंतज़ाम कयो, फ़ौज खे तैयार करे हिकिड़े मैदान में हथियारनि पवारनि सां लेस करे उन्हनि खे बीहारी, बादशाह सलामत घोड़े ते चढ़ियो, वज़ीर हलियो आहे, हज़ारनि में फ़ौज हुजे, घुमंदो घुमंदो जंहिं महिल फ़ौज खे ॾिठई त मुंहिंजी हेॾे मुल्क जी हेॾी फ़ौज आहे ऐं फ़ौज तैयार बीठी, त बादशाह जो इशारो थिए त असीं हमलो कयूं। बादशाह जीअं घोड़े ते घुमंदो आयो त बादशाह तो चए त मुझे दिल में ख्याल पैदा थियो, सुभान अल्लाह, मुझे दिल में ख्याल पैदा थियो त या इलाहल आलमीन, जेकर मां मुंहिंजी बादशाहियत ऐं मुंहिंजी फ़ौज जेकर मूंखे न तूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में पैदा करी हा, त मां हिन फ़ौज समेत तुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जी ख़िदमत कया हा। बस इहा हुनजे दिल में ख्याल हो त जेकर मां रसूलुल्लाह जे वक़्त में हुजां हा त फ़ौज समेत रसूलुल्लाह जे दीन जी ख़िदमत कया हा, रसूलुल्लाह जो बाज़ू मज़बूत कया हा। बस मां मरी वियुसि। अल्लाह ताला फरमायो, आहीं त ज़ालिम दोज़ख जो हक़दार आ, पर तो इरादो नियत भली कई, इन एकड़े इरादे जे करे मां रब हिसाब को नथो कया, तोखे जन्नत जो मालिक बनाए थो ॾे। मुसलमानों जेकॾहिं ख़ालिस नियत आहे त इंशाअल्लाह ताला थोरो अमल बि अल्लाह वटि क़बूल हूंदो आहे, पर जेकॾहिं अफ़रा तफ़री मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ, मां बि नात ख़्वाननि खे अर्ज़ु कंदो ईंदो आहियां त ख़ुदा रा को सुठो उस्ताद हथ कयो, जंहिंखे थल जी ख़बर हुजे, जंहिंखे काफ़िये जी ख़बर हुजे, रदीफ़ जी ख़बर हुजे, मिसरे जी ख़बर हुजे, बहर वज़न जी ख़बर हुजे। न न न न बसि हाणे ईअं लॻो पियो आहे जहिड़ो PTI जो जलसो आहे, वॾो इहे न हुजणु खपे। नात अहिड़ी सुहिणी पर जो तुंहिंजे दिल खे बि सुरूर अची वञे त ॿुधंदड़नि खे बि सुरूर अची वञे। ॻाल्हायो, ईअं हुजणु खपे या न? जॾहिं मुहबत वारी नात पढ़बी आहे न, ख़ुदा जो कसम अखियुनि मां पाणी वही वेंदो आहे। मुंहिंजा दोस्त खोड़ शाइर असांजा आहिनि, ऐं इहा नात पढ़णु ख़राबु ॻाल्हि न आहे। नात पढ़णु रसूलुल्लाह जे सहाबनि जी सुन्नत आहे। चओ सुभान अल्लाह, रसूलुल्लाह जे सहाबनि जी सुन्नत आहे। ॿुधणु मुंहिंजे रसूलुल्लाह जी सुन्नत आहे। ऐं हे जेको तव्हां नज़रानो ॾियो था न, इहा बि मुंहिंजे महबूब करीम जी सुन्नत अथव। रसूलुल्लाह जे आॾो हज़रत हसान नात पढ़ंदो हो, महबूब जी ज़ात बाबरकात उनखे पंहिंजे मिंबर ते विहारींदा हुआ। मिंबर ते विहारे रसूलुल्लाह इनाम में चादर मुबारक अता फरमाईंदा।
अवां खे ख़बर काने जे रसूलुल्लाह जे चादर मुबारक कपड़े मुबारक जेको जिस्म अतहर खे लगे न हेतरो टुकड़ो तोखे जेकॾहिं हथ अची वञे त सतन ज़मीनन सतन आसमानन खां वधीक तू शाहूकार थी वञे ऐं अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उन निस्बत जे करे तुंहिंजो बेड़ो ई पार फरमाए छॾे। ॾिसो हज़रत तव्हां ॾिसो क़ुरान शरीफ़ में यूसुफ अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे। यूसुफ अलैहिस्सलाम जे जुदाईअ में हज़रत याकूब अलैहिस्सलाम रोई 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 पंहिंजी अखियूं सफ़ेद थी वयूं, नज़र ख़त्म थी वई। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जो बादशाह बणियो, ॿाहिरि आया ॾुकार जे हालत में अन्न खणी खणण जे लाइ मुजादा सुञातई बिन्यामीन खे। आख़िरकार किसो घणो आहे त करे हिन निश्चित में नथो बयान करे सघे। पोइ आख़िरकार हुन ॿाहिरि न सुञातो, परेशान बि थिया, सभई अचे बीठा, माफ़ी घुरियोसि, असां तोसां बेवफाई कई, बस असां तो में उम्मीद रखूं था त असां कूड़ ॻाल्हायो त तोखे बघिड़ खाइयो, तूं विकामजी वे, हाणे असांखे माफ़ी ॾे। अल्लाह जे नबी रहमदिल हूंदा आहिनि। सुभान अल्लाह चओ बा, अल्लाह जा नबी रहमदिल हूंदा आहिनि। पाण फरमाए ला तसरीब अलैकुम यो, अॼु तव्हां जे मथां का मयार ई कान्हे, तव्हां आज़ाद आहियो। उन खां पोइ जब पुछी ॾियो ख़बर बाबे जा कहिड़ा हाल आहिनि, सभिनी चयो त तुंहिंजे जुदाई में रोई 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 अखियूं सफ़ेद थी वयूं हुन। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यूसुफ अलैहिस्सलाम चयो त हाणे ॻाल्हि ॿुधो, हे मां पंहिंजे जिस्म जो पहिरियाण मुबारक तव्हां खे ॾियां थो। सुभान अल्लाह, तव्हां खणी वञो मुंहिंजे बाबे जे अखियुनि ते रखिजो, उन महिल ई मुंहिंजो बाबो ॾिसणु शुरू कंदो। छा खणी वञो अदा? हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे जिस्म जो पहिराण मुबारक, जुब्बो मुबारक, कपड़ो मुबारक। कुरान फरमाए थो हो काफ़िलो जुब्बो मुबारक खणी निकतो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो वालिद याकूब अलैहिस्सलाम सवे मैल किनान में वेठो आ, उते पियो चवे इन्नी लअजिदु रीह यूसुफ लौला अन तुफन्निदून। ओ मुंहिंजो न्याणियूं, मुंहिंजो नुहरो, ओ मुंहिंजा बच्चा, अॼु जेकॾहिं मां तव्हां खे ॿुधायांव न, मूंखे सुहिणे यूसुफ जे पघर जी ख़ुशबू थी अचे जे तव्हां मूंखे पोढ़ो न भायो। उहे नुहर पियूं चवनि से हाणे हिन महिल यूसुफ जो यूसुफ करे 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 हेतिरा साल गुज़री विया, अञा यूसुफ काॾों आयो यूसुफ? जी तव्हां मूंखे पोढ़ो न भायो त तव्हां खे ॿुधायां थो मूंखे सुहिणे यूसुफ जे पघर जी ख़ुशबू अची रही आहे। जमल काफ़िलो किनान में पहुतो, बचड़ा खणी आया, चोलो मुबारक खणी करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ हज़रत याकूब अलैहिस्सलाम जे अखियुनि ते रखियो फरतद बसीरा। सुभान अल्लाह। हाणे तव्हां खां पुछां थो, तव्हां कलमे गो मुस्लमानो, हिकिड़ो दफ़ो चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कसम अथव इन कलमे शरीफ़ जो, जे यूसुफ अलैहिस्सलाम जे जिस्म खे कपड़ो लगे, उहो कपड़ो मुजादा याकूब जे अखियुनि मुबारकनि खे लगे त नज़र मोटी सघे थी, त सच ॿुधाए त 1.25 लख नबियनि जे सरदार जे कपड़े मुबारक जो छा शान हो। ॻाल्हायो उनजो केॾो मक़ाम मान मर्तबो हूंदो। ई त हज़रत हसन जा भागनि जो रसूलुल्लाह जी ज़ात उनखे मुबारक चादर इनाम में अता फरमाए। तॾहिं त असांजे सिंध जो शाइर हाजी गुलाम नबी मैसर चवंदो आहे त मुसलमानो मोहम्मद जी सना ॻाइण सवाब आहे, मुसलमानो मोहम्मद जी सना ॻाइण सवाब आहे, जहन्नम खां बचण जे लाइ तरीक़ो लाजवाब आहे, मुसलमानो मोहम्मद जी सना ॻाइण सवाब आहे। उन नबीअ सां मोहब्बत कयो जंहिं नबीअ जे मथां अहिड़े शान वारे जे मथां अल्लाह क़ुरान करीम खे नाज़िल फरमायो आहे। अॼु तव्हां ॾिसो जिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तरावियूं पढ़ियूं उहे बि हिते आहिनि, जिन मुंहिंजा तरावियुनि जे टाइम ते बाईपास वरितो, मुंहिंजा दोस्त पोइ जंहिंखे न पढ़णो हूंदो आहे न, हाफ़िज़ देर थो करे, यागो था न गोडन में सूर आ, तकलीफ़ आ, हाफ़िज़ ॾाढी देर थो करे, ऐं जे वरी तकड़ कंदो समझ में क़ुरान कोन थो अचे, हल बेड़ा तूं पढ़े त समझ में अचे। 12 महीना क़ुरान जो मुंहुं ॾिसंदो आहीं,
न तू असा केडा मुजादा सादा आयो तू असा केडा मुजा दोस्त जे बेवड़ा आयो ऐं खुदा जो कसम यो आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था त मुझे खुश नसीब उम्मती जे सीने में जे कदे बरकत आयतूं बे समायल होंदियूं त अल्लाह पाक जी जात बा बरकत उनखे जन्नत जो मालिक बनाए छडी दो। हाने हिकड़ी तवा खे रिवायत बुधाया तो को दुआ खैर लंगर अची आ मुसाई जे बोरचन का पुछो दियो खबर की लंगर खणी आया मुझो जल्दी कयो मां बि देर न तो कया। दुरूद शरीफ के भेरो दियो त हिकड़ी रिवायत बुधाया मां तवा के कुरान शरीफ जे अजमत जी पो पाण गजी लंगर कयो पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढा न पढ़ंदो त पोइ मां बि पियो हलंदुसि पढ़ो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमाइंदो आ शहरु रमदान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। यो रमजान शरीफ जो मुतबर्रक महीनो एड़ो त भलारो महीनो अथव जो मुखे मां रब जी जात बाबरकात में पंहिंजे कलाम पाक खे चूंडियो। इन रात इन महीने में मां अल्लाह पाक जी जात बाबरकात चायो त पंहिंजे कलाम खे उन महीने में नाज़िल कयां जेको महीनो बरकत वारो हुजे। यो शान वारो महीनो रमजान मुबारक तवा जैमें अल्लाह पाक जी जात कलामे पाक के नाज़िल फरमायो ऐं अल्लाह ताला फरमाए तो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र। अल्लाह ताला फरमाए तो बेशक असां कुरान करीम खे क़द्र वारी रात नाज़िल फरमायो। तोखे केड़ी खबर त उहा क़द्र वारी रात छा है। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुसलमान भाइरो सुभाणे रात अचे वठी जेका क़द्र वारी रात अथव सुभान अल्लाह चओ। हालांकि आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ त क़द्र जी रात अमा 21 में गोलियो 21 में 21 23 25 27 29 हूंदी हिकड़ी रात इनन पंजन रातन मां पर तवा जे कदे सभई पंज ही रातूं जागंदौ त अल्लाह ताला तवा के पंजन शब्बे क़द्र जो सवाब अता फरमाए छडीदो। हजरत पीरान पीर दिलबर दस्तगीर पीरन वारा हो बे पीरा हो आला मंजो पीर वारा थे जो कमी दब पीर पर पंहिंजो त पीर उहा जेको पीरन जो बि पीर हजरत महबूब सुबहानी कुतुबे रब्बानी शहबाज इला मकानी हजरत सैयदना व मुर्शिदना हजरत अब्दुल कादिर जीलानी रदी अल्लाह ताला अन्हु जी जात बरकत फरमाइन था। मुंहिंजा दोस्त अजीज पीरन जो पीर फरमाए तो तमा अब्दुल कादिर जीलानी रदी अल्लाह ताला अन्हु तव्हां खे दस्या थो त रमजान शरीफ जे आखिरी इशरे में जे कदे अव्हां खे जुम्मे जी रात हथ अची वञे ऐं हुजे 21 वारी रात 21 23 25 27 29 हुजे 21 वारी रात इनन पंजन रातन मो हिक रात 21 वारी हुजे ऐं हुजे बि जुम्मे वारी रात मां दस्तगीर चवां थो उहा रात लैलतुल क़द्र वारी रात सुभाणे रात जुम्मे जी आ। ॻाल्हायो मुसलमानो सुभाणे रात जुम्मे जी रात ऐं सुभाणे यकीनन पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी इहे ॻाल्हि न कंदो। ॻाल्हायो ओ सोहणो दिलबर दस्तगीर फरमाए थो त जेकर जुम्मे जी रात 21 वारी हुजे त इहा लैलतुल क़द्र वारी रात हूंदे इंशाअल्लाह ताला सुभाणे रात बि पाण जामिया मस्जिद में इहो प्रोग्राम कंदासीं। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुसलमान भाइरो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात कलाम पाक खे जेको नाज़िल
फरमायो आ ओ रमजान शरीफ जे महीनो अल्लाह ताला उन जे लाइ मुंतखब फरमायो आ ऐं मदीने जो शहंशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था पया क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो इज़ा कान यौमल क़ियामा क़यामत जो ॾिहाड़ो जॾहिं ईंदो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइन था महशर जे मैदान में रमजान जो महीनो ऐं कुरान करीम मुंहिंजे उम्मत जी शफात फरमाईंदा रमजान जो महीनो ॿियो अल्लाह जो कलाम पाक सुभान अल्लाह ता चओ अदड़ा सुभान अल्लाह ता चओ ऐं खुदा जो कसम इन कलाम पाक जी बरकत इहा आहे जेसि ताईं दुनिया जे तख़्ते ते हूंदो क़यामत कान थींदी सुभान अल्लाह चओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेसि ताईं अल्लाह जो कलाम दुनिया जे तख़्ते ते मौजूद हूंदो क़यामत कान थींदी क़यामत उन ॾिहाड़े थींदी माण्हू राति जो तिलावत करे सुम्हंदा आलिम हाफ़िज़ अल्लाह जे क़ुरान शरीफ़ खे तिलावत करे सुम्हंदा रब क़यामत जे महिल कंहिं वेझी आणींदो अल्लाह पाक जो हबीब फरमाए त सुबुह जो माण्हू उथंदा कलाम पाक खे खोलींदा त पन्ना पया हूंदा अखर हूंदा ई ओ मुसलमानो दुआ कयो इहो ॾींहुं तव्हां असांखे अल्लाह न ॾेखारे आमीन सुन कजो चओ आमीन अहिड़ो ॾींहुं अल्लाह असांखे न ॾेखारे जो अल्लाह पाक जो कलाम शरीफ़ हलियो वञे ख़ुदा जे हुज़ूर में ऐं तव्हां असां मुजाहिदा ज़मीन जे तख़्ते ते रहिजी वञो ख़ुदा असांखे इहो ॾींहुं न ॾेखारे असांखे अॻे ई अल्लाह ताला हिन जहान मां अॻिते आलम बरज़ख ॾे मोकिले छॾे छो त अल्लाह जो कलाम पाक अहिड़ी शइ आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेको अल्लाह जे कलाम पाक जी दामन वठंदो आहे ख़ुदा ताला जी ज़ात हुनजा बेड़ा ई पार फरमाए छॾींदो आहे हाजी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए तो क़यामत कॾहिं न थींदे जेसी कुरान हूंदो क़यामत कॾहिं न थींदे जेसी कुरान हूंदो रब जो कसम सलामत हे सारो जहान होंदा रब जो कसम सलामत चो सारो जहान होंदा मट बियूं है बादशाह काॾे विया शहंशाह काॾे विया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेके मुंहिंजा कख पंहिंजे जिस्म ते नसंदा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भा काॾे विया उहे माण्हू जेके आख़िर जी मुंहिंजा चवंदा हा त असां खां सवाइ ॿियो कुझु कोन्हे सुभान अल्लाह चओ बेटा ईसा फरमाए तो आकड़ न कर जा भू पेरे मुंह साभू मथे सजरे नौजवान भू समझो था चाहे न भू माना है जमीन जैसे हलंदो इनके भूमि भटारी चइबो आहे इहो सिंधी लफ़्ज़ बेटा ईसा फरमाए तो जा भू पेरे मुंह माना पेरन जे हेठा है जा भू पेरे मुंह साभू मथे सजणे जंहिंमहिल क़बर में लाहींदा मिट्टी मथूं जंहिं मिट्टीअ ते हलंदो हो अॼु मिट्टी मथूं जाभू पेरे मुंह साभू मथे सजणे ढिंग लटजंदे धूड़ में ढिंग जी माना है बुल तमाम वडो पहलवान मजबूत फरमाए तो ढिंग पहलवान लटजंदे धूड़ में उभे ॾिठा सू मथों बीठा आहियूं ॾिसूं था त इन पहलवान जे मथों मिटी पिया था कोडर सां उछलनि जाभू पेरे मुंह साभू मथे सजणे ढिंग लटजंदे धूड़ में उभे ॾिठा सू हाणे ॾींहं मिड़ई तूं उथी लो लतीफ़ चए
ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भा इहो ॾिहाड़ो हर कंहिंजे मथां अचणो आहे इहा क़बर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ भिटाई साहब फरमाए थो फानी रे फानी दुनिया दम न हिकिड़ो लटी ॾेई लोढ़ लतुनि सां ऐं जोड़ी ॾेई जानी पोइ हीअ कोडर ऐं कानी आहे सिर सभे कंहिंजे मथां ओ मुंहिंजा दा एतिरो रुगो करे हलजा एतिरो करे हलजा मुस्लमान जबल क़बर में तू सुम्हे जंहिंमहिल हे मिटीअ जा मण तुंहिंजे मथो वारे करे तुंहिंजा दोस्त अहबाब मुस्लमान सभई मोटी करे हलिया वञनि आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया जंहिंमहिल कांदी मैयत खे पूरे मोहबत करींदा आहिनि तंहिंमहिल उन जुतीअ जा खड़का बि ॿुधंदो आहे मैयत त मुंहिंजा अपाण मूंखे छॾियूं था वञनि पिया सरकार फरमाइनि था पिया उन टाइम ते हुनजे मथां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाइर मलाइक ईंदा आहिनि सुवाल जवाब करण जे लाइ जंहिंमहिल पहुचंदा आहिनि त ज़मीन खे चीरियूं ईंदा आहिनि ॻाल्हाईंदा आहिनि त उन्हनि जे वात मां बाहि निकिरंदी आहे अखियूं हुननि जे टांडनि मुंहिंजा दा टांडा जेके बाहि जा भरंदा आहिनि ईअं अखियूं मुंहिंजा दा बाहि वांगुरु टमकंदियूं आहिनि हुननि जे हथ में दोज़ख जा मुतरका हूंदा आहिनि पाने खे उथारे विहारींदा आहिनि पाने जी इहा क़बर अहिड़ी मुंहिंजा पहिरीं जेका मंज़िल तमामु ॾुखे में ॾुखी मंज़िल आहे असां अहले सुन्नत व जमात वारा इन जे करे असीं जंहिंमहिल वेंदा आहियूं तंहिंमहिल उन क़ब्रस्तान में क़ब्र जे मथां बि बांग चवंदा आहियूं छो त मुस्लमान जी आदत हूंदी आहे त बांग ॿुधण खां पोइ चवंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे कलमो जंहिंमहिल पढ़ंदो हुनखे तस्कीन थी वेंदी त मां क़ब्र में आया हाणे जंहिं मुहम्मद जो कलमो पढ़ियो त इंशाअल्लाह ज़ियारत थींदी त बेड़ा ई पार थी वेंदा तंहिंजे करे अवां वञो त इहो ज़रूर पढ़ंदा कयो आज़ान माण्हू तव्हांखे ॼणींदा नाजायज़ ॿिया सही सभु तो सुन्नत मुताबिक़ कम कया नबी करीम पेजारे में चढ़ियो तूं छो तो चढ़ी नबी करीम लाउड में तकीर कई तूं छो तो करी ॻाल्हायो भा नबी करीम त मनो कई नबी करीम फरमायो आहे रुगो आज़ान ला नमाज लाइ कान ॾिबी सरकार फरमाए थो ॿार ॼमे सॼे कन में आज़ान चओसि खॿे कन में तकबीर चओसि सरकार फरमाइनि था त जेकॾहिं मिर्गी जो मरीज़ आहे नथी मिर्गी सॾे इलाज पंहिंजी जाइ ते करायो सुन्नत हले भले सरकार फरमाइनि था 41 ॾींहं ॾिहाड़ा बिना नांगे जे आज़ान चओसि मिर्गी छॾे वेंदसि सुभान अल्लाह सरकार फरमाता बाहि लगी वैया नथी विसा में सरकार फरमाता आज़ान पढ़ो बाहि विसा में वी दे वेडी बरसात पए थी नथी छडे सरकार फरमाता निकरो गोठ मां चईनी कुंडन गोठन दे भी आज़ान चो बारिश खत्म थी वेंदी सरकार फरमाता वबा फैलजी वैया एड़ी बीमारी नथी खत्म थे घर छडियो बाहर निकतो गोठ जे चौधारी आज़ान चो तमा जी वबा खत्म थी वेंदी सुभान अल्लाह त चओ मुसलमानो सरकार फरमाइनि था जेकॾहिं तू एड़ी बरपट बयाबान में वियो जंगल में हाणे भुरजी वियो तो जो दिमाग चक्कर खाई वियो नथो समझी त उतर काले आ ओभर काथे आ ओलहो ॾखणो काले आ भुलजी वियो केड़े पासे वञा सरकार फरमाइनि था कहीं मथा ही जगह ते बीही आज़ान चओ आज़ान खत्म थींदी खुदा ताला जी ज़ात बाबरकात हिकड़े फरिश्ते खे इंसानी सूरत में मोकले तोॾे मोकलींदो जेको तोखे बाह खां वठी दग लगाए छॾी अब फायदो आया न ॻाल्हायो त क़ब्र जे मथों बि आज़ान ॾियण सां क़ब्र वारे खे फ़ाइदो थींदो सुभान अल्लाह छो त मुस्लमान जी इहा आदत है ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चवंदो आहे त हुनखे सुजागी थी पवंदी उन खां पोइ मलाइक हुनखे उथारे विहारींदा आहिनि हुनखां पुछंदा अलाह कहिड़ो अथई नबी कहिड़ो अथई दीन कहिड़ो अथई उन खां पोइ मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात जी साम्हूं बीठा हूंदा चवंदनि ॾे ख़बर हिन सुहिणे सूरत वारे जवान जे लाइ दुनिया में छा चवंदे हे जागो था अलाए नंढो अथव छा चवंदे हे मुस्लमान त चवंदो सही मां त चवंदुसि हे मुंहिंजो महबूब आहे जंहिं ते मां कलमो शरीफ़ पढ़ियो आहे आला हजरत रहमतुल्लाह अलैह जो भाव हजरत हसन रजा खान फाज़िले बरेली फरमाए तो वो तंगी तारीकी लहद के सुन के मेरे दिल के तो हालत बुरे थे
मगर दी तसल्ली मुझे इस खबर ने कि वहां मुस्तफा का भी दीदार होगा, वहां मुस्तफा का भी दीदार होगा। मुसलमानों जागो था मुझे उस्ताद साईं सोनू शेर मुस्तफा रहमतुल्लाह अलैहि सामा गड्डो जा काजी अमन शहर में पांजो काजी अहमद 3 किलोमीटर ते आ काजी अमन शहर में एकड़े अल्लाह जे बांधड़े वट वेठा से पो उते उन मौली साहब आलम सगोरो उन अर्ज कयो साईं के बुधाई के भला मुझे बाबे साईं वट एकड़ो फकीर इंदो हो पर गाइंदो हो जागो था तंबूरो हुन जे हथ में हुंदो हो चपड़ी हुंदी हस वो गाइंदो वतंदो हो पर बाबे वट जमल इंदो हो जागो था त वो तंबूरो यक्तारो चपड़ी बाहर छडे बाबे जी मुझे बाबे साईं वट ये गोडा भनी अची वेही रहंदो वो बाबो साईं उनखे चवंदो फकीर ओ कलाम त मुखे बुधाए जी पो बाबे साईं के कलाम बुधाईंदो वो थल तमा हुन बुधायो वो मुखे अज भी याद अचियो तमा के बुधाया तो सुभान अल्लाह चो तो बुधाया इने सुभान अल्लाह ते कोन बुधाईंदो यार मुसलमानो कुछ तो सवाब कमाए वजो ॾाढा चो सुभान अल्लाह केड़ो बुधाईंदो हो चवंदो हो कलाम इहो बुधाईंदो हो त जॾहिं कुर्सी लगंदी मोहम्मद मीर जी कबर में कुर्सी लगंदी मोहम्मद मीर जी पो उते कान हलंदी मुनकिर नकीर जे आमना जो लाल जमल सामो हुंदो मुसलमान जो बेड़ो ही पार थी वेंदो इंशाअल्लाह ताला मां अर्ज पे कयो तमा जे खिदमत में त मुजादा ये दिहाड़ा अचड़ा हन ऐ अल्लाह पाक फरमाए तो त मां मुंतखब कयो इन रमजान शरीफ जे महीने के त मां इन में कलाम पाक के नाज़िल कया मुजा दोस्त जदी क़यामत जो दिहाड़ो थींदो सुभान अल्लाह त रमजान शरीफ ऐ कुरान शरीफ सुहिणी सूरत वठी इंसानी पर सुहिणी सूरत नूरानी वठी बाने जी शफाअत फरमाईंदा पहिरियां जंहिंजी कलाम पाक सां मोहब्बत हूंदी जीअं कब्र में ईंदो न ये मुनकर ऐं नकीर जीअं हुन बाने खां सुवाल कंदा त उहो नूरानी सूरत वारो ज़ाहिर थींदो हुननि खे चवंदो हिन खां परे थियो सवाल न कयोसि परे परे थी वेंदा हिनखे जन्नत जी दरी खोले ॾियो दरी खुलंदी अंदरि दाख़िल ॾिसी नूरानी सूरत वारो वरी गायब थी वेंदी वरी क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जमल अमल तुरंदा उन अमल वारे टाइम ते उन गरीब जा अमल थोरा थी पवंदा नेक बुराइयूं घणियूं थी पवंदियूं ओचितो उहो ओ जेको कब्र में जंहिंजी ज़ियारत कई हई क़यामत जो हाणे ॾिहाड़ो आहे उनखे नूरानी सूरत वारो जवान साम्हूं ईंदो पंहिंजे खीसे मां का पर्ची कढंदो का चुट कढंदो हुन जे नेकिन जे पुड़ में विझी करे बीहंदो त नेकियूं घणियूं थी वेंदियूं बुराइयूं घटि थी वेंदियूं अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाईंदो त हिन जूं नेकियूं खणी थी हाणे वञो हाणे जन्नत ॾे वठी वञोसि जन्नत ॾे जेॾी महिल हलंदो हाणे जन्नत आहे मुंहिंजा दोज़ख जे मथां पुल सरात रखियल आहे जेका वार खां सन्ही आहे तलवार खां तिखी हूंदी 29 ऊंदाही राति हूंदी उहा बीठी जहन्नम जे मथां रखियल हूंदी हाणे इन तां चढ़ी टपी अॻियां जन्नत दाख़िल थिए ॾुखियो कमु 50,000 साल जो रुगो पंधा पर जेॾी महिल उते पहुचंदो त वरी नूरानी चेहरे वारो जवान हुन जे साम्हूं ज़ाहिर थींदो इनखे वठी मां उन पुल सरातां टपाए जंहिंमहिल पहुचंदो जन्नत जे दरवाज़े ते त जन्नत जो दरवाज़ो बंदि वो नूरानी सूरत वारो ऐलान कंदो दरवाज़ो खोलियो पोइ हुनजे चवण सां दरवाज़ो खोलींदा हिनखे चवंदो बाहि खटी हल तूं जन्नत जब अंदरि दाख़िल थींदो त महिल उन नूरानी सूरत वारे जवान खे बाहि में वठंदो के भला महिरबानी करे ॿुधाए आहे केरु हिन जाइ ते त अबो कमु कोन आयो दोस्त कोन काया पीउ माउ खे बि नाराज़ कंदो आहे न यारनि जे करे
अलायो हाओ या न दोस्तन जे करे अबे अम्मा के नाराज कंदो आ मुजा दोस्त अठगियूं वर्दियूं ॾेई ईंदो आ पर तोखे इहा ख़बर कान्हे का त अबे अम्मा जे कदमनि जे हेठों अल्लाह जन्नत रखी छॾी आहे रुगो अबे अम्मा जी ख़िदमत कर रब साईं जी ज़ात बाबरकात तोखे जन्नत जो मालिक बनाए छॾे पर असां मुस्लमान अलाए कहिड़े मुजादा कम में फाथा रहियूं बहरहाल हो चवंदो अबो अम्मा कम कोन आयो मिट माइट कम कोन आया दोस्तनि यारनि जे करे माण्हुनि सां ऊचाई में कम कोन आया पर नूरानी चेहरे वारा जवान तू केरा जो हिन हेड़े नफ्सा नफ्सी जे आलम में मुझी मदद कई थी नूरानी चेहरे वारो जवान चवंदो त बस इन राज खे राज रहण में दे तू जो कम थियो तू वञो हो चवंदुसि न जे कॾहिं महिरबानी कई थी त तारीफ़ पंहिंजो कराए बुधायूं त वञ हाणे मां उहे जन्नत में वञा थो ओ नूरानी चेहरे वारो जवान चवंदुसि जे कॾहिं मूंखां पुछी थो त भला ॿुध त ॿुधायां जे कॾहिं मुंहिंजी हीअ सूरत मुबारक नूरानी ॾिसे थो हाओ साईं इहा मुंहिंजी सूरत त मां वठी आयो आहियां पर असुल मां अल्लाह जो क़ुरान आहियां अल्लाह जो कुरान आया तू मुखे पढ़ंदे हैं तरावीहुन में बुधंदे हैं उथंदे विहंदे पढ़ंदो रहंदे हैं तंहिंजे करे अॼु मां चयो त जेको मूंसां वफ़ादारी दुनिया में कई थई मां वफ़ा बेवफ़ाई न कंदुसि इन सां मां वफ़ादारी कंदुसि अॼु तोखे मुश्किल मरहलनि मां पार करे तोखे जन्नत जो मालिक बनायो अथमि ओ अदड़ा क़यामत जो ॾिहारो थींदो अल्लाह जो कुरान बि मुस्लमान जी शफ़ाअत फरमाईंदो सुभान अल्लाह चओ रमजान शरीफ भी मुसलमानन जी शफात फरमाइंदो मौला सजो ॾिहाड़ो बुख ते रहंदो तरावियूं पढ़ी ताम भला भला पिया पर उन जे वेझो कोन आयो तुंहिंजो अमर मञी सुभान अल्लाह अमर मञी पोइ अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उन्हनि जी शफात खे क़बूल फरमाए जन्नत जो मालिक बनाईंदो पर यादि रखजा जंहिंजो कोई शाफ़ियो न हूंदो उन जो आमिना जो लाल हूंदो इहो जेकॾहिं अक़ीदो हूंदो नसीब बि उन्हनि खे थी नबी से फरमाए शफाअती लिल अहलिल कबाइर मिन उम्मती यादि रखी छॾियो जंहिंजा जबलनि खां वधीक वॾा गुनाह हूंदा मां मुहम्मद करीम उन्हनि जी शफाअत ज़रूरु फरमाईंदुसि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लिम इहो केॾो न भलो मंज़र हूंदो जंहिं मंज़र में आमिना जो लाल उम्मत जी जमल शफाअत फरमाईंदो कलायो हाओ या न पर उन उम्मतन खे भी खपे त रसूलुल्लाह जे सुन्नतुनि ते अमल कनि कहीं गरीब जी मदद कयो कहीं गरीब जी खिदमत कयो इंसान ज़ात जी खिदमत कयो मुंहिंजा दोस्तो असां खे त माण्हू ताना ॾींदा अरे तव्हां पुराणे दीन ते था हलो माण्हुनि जी खिदमत कयो तव्हांखे ख़बर आहे त इंसान ज़ात जी खिदमत असांखे ॿुधाई रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात कहीं ॿुधाई आहे मुस्लमानो ॻाल्हायो रसूलुल्लाह सेखारियो आहे त इंसान ज़ात जी खिदमत कीअं कबी आहे इंसान ज़ात जी अज़मत कीअं हूंदी आहे इंसान ज़ात सां भलाई कीअं कबी आहे हिकिड़ी हदीस मुबारक तव्हांखे ॿुधायां मदीने शरीफ़ जो शहर आहे चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह अलाह को ॾेखारे वञी महबूब जी ज़ियारत रमज़ान में करे अचो खोड़ दोस्त करे आया ॻाल्हियूं ॻाल्हियूं था ॿुधाइनि जो रोई था ॾियो ऐं महबूब जे मदीने शरीफ़ जी मोहब्बत जंहिंखे सची हूंदी न सॼी ज़िंदगी मुजादा रोंदो रहंदो कंदो अबाणा अबाणा क़बर ताईं कधी वई अबाणा अबाणा 2004 में मूंखे अल्लाह ताला उम्रे जी सआदत नसीब कई वयुसि सियारे जी मौसम सैयद हिकड़ा दौड़ जा पंहिंजो दौड़ शहर पुराणे सालन खां उते रहंदा इत्तफाक और ॻाल्हि पिया मूंसां कनि त इत्तफाक सां अहिड़ो थियो जो सऊदी गवर्नमेंट जे तरफ़ां ऐलान थियो त निकिरो ॿाहिरि जा जेके पाकिस्तानी सभु निकिरो बसि आख़िरकार बाबा हिन टाइम ते सुबुह जो जहाज़ न वेंदव त पोइ जेल में वेंदव जागो था मुस्लमान उहे सैयद यानियूं हाणे उन्हनि बेवस्ती पिया घणेई सिफारिशूं करायूं कमु न हलियो बाबा न बसि निकिरो पोइ उन मर्दनि खे सैयद याननि चयो औरतुनि तव्हां असांखे अॼु राति इजाज़त ॾियो त सरकार खां मोकिलाए चऊं सुभान अल्लाह ओए न्याणियूं रसूलुल्लाह जूं आरियाणियूं चओ सुभान अल्लाह जेको महबूब जो नस्ल हूंदो आहे उनजो भाग हूंदो अथव आला हज़रत फरमाए थो तेरे नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरे नस्ल पाक में
सब घराना नूर का सुबह तैबा में होए बटता है बाड़ा नूर का सदका लेने नूर का आया है तारा नूर का। सरकार ये भी फरमायो तो जह मुसलमान उम्मती मुझे सैयद सा चंगाई कई खिदमत कई हुन जे बता मेहरबानी कई का नेकी कई से कपड़ो वठी दिने से खादो खराए से सरकार फरमायन था अल्लाह पाक जी जात बाबरकत हुन के सिलो त दुनिया में ज़रूरत फरमाई दो पर जे कदे कई सब बजे करे हुन जे के सिलो हुआ न अजर मिलियो त मां मोहम्मद वायदो तो कया त क़यामत जे दिहाड़े सैयद जे खिदमत जे करे मां मोहम्मद पाण वठी ॾींदो पर सैयदन के बि अर्ज़ा त पंहिंजे नाने रसूलुल्लाह जे निस्बत के सुञाणन अब हाओ या न ओए सैयद यानी हलदियो रात जी आखिर तहज्जुद जे टाइम हो जे असां वयूं से जेड़ी मल असां रसूलुल्लाह जे मवाजा शरीफ जे साबु सलातो सलाम अर्ज़ कयो अर्ज़ करण खां पोइ असां अर्ज़ कयो थे ओ असांजा नाना असी तुंहिंजा बचड़ा मुसाफिर गरीबुल वतन आहियो तुझे छाम में रहिया पिया आहियो नाना एतिरा साल थिया पर असां पोइ मां सिक अञा न लाथी आहे असां ते हुक्म जारी थियो आहे गवर्नमेंट जो तो त वञो अॼु ॿी वाह कान्हे तो वटि दाह खणी आयूं आहियूं तूं नबियनि जो सरदार आहे जे तूं असांजी दाह न ॿुधंदे त पोइ केरु असांजी दाह ॿुधंदो रोई रोई वञाणियूं सलाम पढ़ी घर वयूं अल्लाह मुंहिंजे जी कुदरत नबी करीम जी ज़ात बाबरकत जो को हुक्म जारी थी वियो गवर्नमेंट ऐलान कयो जो जिते आ उते रहे सभिनी खे इजाज़त ज़ाल ज़ाती ज़िक्र तुझो आहे राहत रूह खे सैयद सलवात तुझी ने अलम अंदोह खे दर्द दूरी कर दफ़ो कढ रंज दिल जे रोह खे सोन जा सफ़रो थिया पारस लगे जीअं रोह खे अगसनी या सैयदा रस या नबी खैरल बशर गौर कर गमगीन जो ए नूर नाफे अनामवर दाल तो साथ धनी आगे कया ऐसा नहीं जा उथई अफदे तो मुल्की दादो कर दैया नोहे तारीफ तुझी थो करे सारा सिफत सुबहान ही शा सिफत तुझी कंदो आजिज़ अकुल इंसान ही अगसनी या सैयदा रसूया नबी खैरल बशर गौर कर गमगीन जो ए नूर नाफे नामवर सुभान अल्लाह उन मदीने शरीफ जे शहर में सरकार जी महफिल लगी पई सरकार जे महफिल में ई ओच तो शाम जो टाइम हो हिकड़ो सहाबी भजंदो आयो बस ये गाल बुधो सरकार के अर्ज के या रसूल अल्लाह मुझे लाए दुआ त घुर पान फरमायो छा जी दुआ घुरा कि भला सुबह खां मुंहिंजो बचड़ो गुम थी वियो आहे मां गोले 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 मुंहिंजी अमड़ बेहाल लगी पई आहे मां गोले गोले हे टाइम थियो मां पी वया मुंहिंजो कहिड़ो हाल हूंदो मूंखां वधीक हुनजे अमड़ जो कहिड़ो हाल हूंदो अल्लाह जा हबीब दुआ घुर त मुंहिंजो बचड़ो मिली पवे सरकार दुआ जे लाइ हथ मुबारक खया सरकार जा हथ मुबारक मुंह मुबारक ते आया तवज्जो करे ॿुध जा तोखे सूफी अलाए कहिड़ा ॾाढियूं रोज़ कूड़े अचे वेहन मुंहिंजा दा न कुरान न हदीस न का शरीयत न तरीक़त न मार्फत न हकीकत अल्लाह जे वलियन जी मां ॻाल्हि नथो कयां मां हिन अॼो कन सूफ़िन जी थो कयां जेके तहारत जी जिन खे ख़बर कान्हे ॾंदण बि कोन कनि उहे बि रसूलुल्लाह जे शरीयत ते चथर कनि तोखे ख़बर ई कान्हे का त रसूलुल्लाह जे शरीयत जो मक़ाम कहिड़ो आहे हज़रत बाबा फरीदुद्दीन गंजे शकर रहमतुल्लाह अलैहि वटि हिकिड़ो माण्हू आयो जेके बिला ज़कात जो मसलो ॿुधाए त कीअं था कजे
छा ॾींदा आहियो मुश्किल के तॾहिं थारी सभु बिंग कान्हे पाण फरमायूं त मसइलो ॿुधायां या सेखारियां ऐं कहिड़े तरीक़े सां ॿुधायां शरीयत में ॿुधायां तरीक़त में ॿुधायां हकीकत में ॿुधायां या मार्फत में ॿुधायां उनके से बाखे त ख़बर काने पर सब चार ही खणी सोना बुधा पाण फरमाइन था शरीयत जो हुकुम ज़कात दे व अकीमुस सलात व आतुज ज़कात अकीमुस सलात नमाज के कायम कर व आतुज ज़कात ज़कात के अदा कर शरीयत जो हुकुम त 100 रुपया तो वट हुजे 2.5 रुपया अल्लाह जे नाले ते ज़कात दे 97.5 रुपया तुजा तू खा या शरीयत जी ज़कात सुभान अल्लाह चओ ठीक है तरीक़त जी तरीक़त थी चवे त 2.5 रुपया तू रखो 97.5 रुपया अल्लाह जे राज में सुभान अल्लाह साईं भला हकीकत छा थी चवे जी हकीकत थी चवे त जेको 100 रुपया पूरो आ इयो तुजो नाहे इयो अल्लाह ॾिनो थी 100 रुपया बे अल्लाह जे रात समूरो ॾेई छॾ इहा थी हकीकत साईं मार्फत छा थी चवे जी मार्फत थी चवे हजरत बाबा फरीदुद्दीन गंजे शकर फरमाइंदा मार्फत थी चवे इयो 100 बे अल्लाह जे राह में दे जेके जिस्म ते कपड़ा थी इहे बे अल्लाह जे राह ते कुर्बान कर बाकी रहियो थी जिस्म इहो बे अल्लाह जे राह में कुर्बान कर मार्फत थी चवे त ज़कात मार्फत जीअं ॾिबी हाणे हथ मथे खणी सुभान अल्लाह त तो तोखे मसल समझाया अदा जे एड़ी मार्फत जी ज़कात हज़रत सोने हुसैन ॾिनी आ गलायो केडो खर्च कई तोखे अज दीन पहुंचाण ला आशिक तो चवे इस्लाम खे ताकत ॾियारण ते केडो खर्च हुसैन जो आयो आ कुछ सोचत करे न तारण ते केडो खर्च हुसैन जो आयो आ अब 1400 साल थिया न अहिड़ो को जवान पैदा थियो जंहिं बच्चा ॿार घर हर शइ रसूलुल्लाह जे दीन तां कुर्बान कई हुजे सखी थींदा तव्हांखे मुंहिंजा अरबे खरबे तव्हां ते मुंहिंजा ख़र्च कंदा लखे रुपया करोड़ रुपया मुंहिंजा तव्हांजे ख़ैरात ॾींदो पर सिर ॾियण वारो कोन मिलंदो आओ या न हाजी साहब तो चए केरो भले पर केरो भले पर पाए अचे पर पो बि हुसैन हुसैन लख सखे लख हाथ मथिया यार पो बि हुसैन हुसैन केरो भले पर पाए अचे पर पो बि हुसैन हुसैन लख सखे लख हाथ महायर पो बि हुसैन हुसैन इहा अथई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ शरीयत तरीक़त हकीकत मार्फत मुंहिंजा दोस्त महबूब करीम जी ज़ात दुआ घुरी हीअं बस कई साहब उथी बीठो ॿियो या रसूल अल्लाह हिन जो बचड़ो ओ फलाणे बाग में मां ॾिसी आयो आहियां ॿिनि ॿारनि सां सोना रांद बीठो थो करे मदीने जे ॿाहिरि वॾे वठी अचे बस हुन जी ॿुधो तब तो तवजो कजो ॿुधो त हू पी हो न सॼो ॾींहुं ॻोल्हे जेका शइ ॻोल्हण सां मिलंदी आहे न ॻोल्हे जंहिं महिल मिलंदी उनजे मिलण जो लुत्फ़ ई ॿियो हूंदो आहे सुभान अल्लाह जेका शइ न लभे न गुम थी वञे उनखे पियो ॻोल्हींदे उन ॻोल्हण में एॾे ॻोल्हे तोणी नंढड़ी हुजे पर जंहिं महिल मिलंदई न उहा कैफ़ियत अहिड़ी आहे चवंदे त ॿिन्ही जाननि खां वधीक ज़मीन आसमान खां वधीक मिसाल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हुन वठी भाज कई त मां पुटड़ खे वठी अचां हुनजी माउ बेहोश पई आहे ईअं मुंहिंजा दादो तव्हांजी मस शरीफ़ आहे एतिरो मस डोरियो सरकार नालो वठी फरमायो वापसि मोटी आहे ओ फलाना लब्बैक या रसूल अल्लाह फिदा कबी उम्मी हेॾे आयो अॻियां बीठो सरकार फरमायो काॾे थो वञे के भला बचड़ो मिली पिया वञा वठी चांस पाण फरमायो उते वञी छा चवंदे
क्या चवंदे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां चवंदोमांसि ओ मुंहिंजा अब्बा फलाणा ओ मुंहिंजो मां तुंहिंजो पीउ आयो आहे भॼिया मां हुनखे भाकुर पाईंदुसि खणंदोमांसि चुमियूं ॾींदोमांसि सरकार फरमायो इन जे करे त मोटायो थी मां ख़बरदार 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 उन ॿारनि जे रांदि जे मैदान में रुगो तुंहिंजो ॿार को न हूंदो मदीने जे ॿिनि जा बि माण्हुनि जा ॿार हूंदा पर इत्तेफाक सां उते यतीमनि जा ॿार बि यतीम ॿार बि हूंदा जंहिंजो पीउ गुज़ारे वियो हूंदो अमर गुज़ारे वई हूंदे जंहिंमहिल तूं हुनखे सॾु पंहिंजे पुट खे करे चवंदे त हलिया मां बाबो तुंहिंजो तोखे वठण आयो आहियां त मता कई यतीम जी दिलि ॾुखी पवे त मुंहिंजो पीउ हुजे हा त मूंखे बि वठण अचे हा तंहिंजे करे मां मुहम्मद चवां थो बाबो थी सॾु न कजा पुट चई सॾु न कजा नालो वठी सॾु करे वठियूं अचजां मता कई यतीम जी दिलि ॾुखी पवे मां मुहम्मद खां बर्दाश्त न थी सघंदे इहा थी इंसान ज़ात जी ख़िदमत इंसान ज़ात जी ख़िदमत ॿुधाई असांखे रसूलुल्लाह जी ज़ात माशाअल्लाह तव्हां जी त हिन सेंटर में त इंसान ज़ात जी ख़िदमत थिए थी पई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान तव्हां नंढड़ा ॿारनि जो इलाज थिए थो पियो ऐं तव्हां जे शहर माशाअल्लाह थेल्स में सेंटर जहिड़ी मुंहिंजा त ऑफिस खुली पई आहे जंहिंमें पूरे असांजे तक़रीबन अंदरूनी सिंध जा ॿार अचनि था ऐं मुंहिंजा त मुफ़्त में उन्हनि खे रत जो अतियो ॾिनो वञे थो पहुचाई वञे थी लॻाई वञे थी उन्हनि जो इलाज थिए थो उन्हनि खे अचण वञण जो किरायो ॾियनि था वक़्तु मंझंदि जे टाइम ते मानी खाराइनि था इहा इंसान ज़ात जी ख़िदमत न आहे असली न ॻाल्हाइजो मुस्लमान आहे भला तूं मथे खणो आहे या ख़िदमत ठीकु आहे मञोसीं पर ॾियो ख़बर तव्हां हिन में कहिड़ी ख़िदमत कई आहे तूं ऐं असां कहिड़ी ख़िदमत कई आहे असां हा तव्हां त हिकिड़ो मशीन जा हिसा आहियो मां अवाम नास खे थो चवां पियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तव्हां असांखे क़दुरु ॿियो न आहे त एतिरो त कयो त तव्हांजी 50 सीसी रत 500 सीसी रत जेकॾहिं कई मुंहिंजा अदा ग़रीब खे पियो आहे उनखे लॻी पवे ऐं उहो ख़ुशि थी उथी घुमण जहिड़ो पती पवे त तुंहिंजी मुंहिंजा अदा दुनिया खां वधीक अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तुंहिंजे मथां नेकिन जी बारिश वसाए छॾींदो तव्हां असांखे फर्ज़ आहे त इन सेंटर सां पाण ख़िदमत कयूं जानी भी माली इहा आहे त तव्हां खां पुॼे त हुन में मुंहिंजा 5 रुपया ॾेई अचो त जीअं उन्हनि जे दवाउनि वग़ैरह ते ख़र्च थिए माली इहा आहे जानी कहिड़ी आहे पंहिंजे रत जो अतियो अल्लाह जे ख़ातिर ईअं न त मोली निसार ख़ुशि थिए डॉक्टर साहब ख़ुशि थिए न चओ त अल्लाह जी ज़ात ख़ुशि थिए मां रब जी इंसान ज़ात जी ख़िदमत करे रहियो आहियां अल्लाह जो महबूब ख़ुशि थिए इंशाअल्लाह ताला इहा असांजे वटि तव्हांजे पंहिंजे नवाब शाह में असां वटि इहा ख़िदमत हले थी असां नथा एतिरी करे सघूं पर जस लहे डॉक्टर साहब मोहम्मद सादिक साहब साईं डॉक्टर गुलाम नबी साईं खान मोहम्मद पल्ली हुननि जी टीम हे तमामु वॾी मूंखे एॾी ख़ुशी थींदी आहे अलाए वेचारा किथे ॾींहुं राति वञी एतिरी उन्हनि मरीज़नि जे वालदेन खे बि ॻणती कान्हे जेतिरी हिननि खे ॻणती हूंदी आहे ऐं असां त दुआ करे सघूं था असांजे हथ में आहे दुआ असीं चऊं था अल्लाह पाक जे हुज़ूर में ख़ुदा इन्हनि जी ख़िदमत खे क़बूल फरमाए असीं तव्हांजे लाइ दुआ घुरो ख़ुदा तव्हांजो इहो रत जो कतरो पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए सुभाणे राति इंशाअल्लाहुल अज़ीज़ जामिया मस्जिद में ख़तम शरीफ़ जो प्रोग्राम आहे अवां जमायत खे ख़बर आहे इहो ख़तम शरीफ़ थींदो आहे सलाह तस्बीह नमाज़ पढ़ाईंदा आहियूं ऐं थेलसिया सेंटरनि जी कैंप बि लॻाईंदा आहियूं रत खणी न ॾिजो पर सुभाणे अल्लाह चओ हा सुभाणे अल्लाह चओ तव्हां न ॾींदासीं न ॾिबी या सुभाणे अल्लाह जो तव्हांखे सवाब मिलंदो पंहिंजे दोस्तनि खे वठी अचो बा हिकिड़े खे भला तो न ॾेई सघे न ॿियो हिकिड़ो डोनर वठी आए त बि तोखे अल्लाह पाक सवाब अता फरमाए छॾींदो छो त नेकी कम करण जे नेकी वारो कमु ॿिए खे तो सलाह कई न उन नेकी जो कमु जेतिरो हुनखे सवाब मिलंदो अल्लाह ताला एतिरो तोखे सवाब अता फरमाए छॾींदो ऐं फितरो मुंहिंजा अदा ईद खां अॻे कढियो 250 रुपया फितरो आहे पंहिंजे मिस्कीननि ग़रीबनि खे ॾियो पाड़े वारनि खे ॾियो त जे हो तव्हां सां ईद कंदड़ा ऐं अॻ में कढो हाणे हेॾे तवजो कि मसलो कीअं घणो कढंदो जेकॾहिं 29 तारीख़ूं थियूं थियनि त 30 बि ॾिबो छो त 30 जेको फितरो आहे उहो ईद जे ॾींहं जागो था जे 30 तारीख़ूं थियनि त 31 जो तादाद ॾिबो छो त उहो ईद जे ॾिहाड़े जो ॾींहं जो फितरो ॾियणो आहे तंहिंजे करे अव्हांखे मां त 250 चयो आहे जंहिंखे अलाह वधीक तौफ़ीक़ ॾिए त वधीक खीर में खंड मिलाए
अल्लाह तव्हांजी इहा ख़ैरात क़बूल कंदो मिस्कीननि जी सार संभाल रहिजो अबा ईद जा ॾिहाड़ा आहिनि जे तूं मुंहिंजो बचड़ा जे करे सुठो खाइण त कहीं ग़रीब खे बि सुठे खाइण जी कोशिश कर ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात तुंहिंजी ख़ुशीअ में उन ख़ुशि थी पियो इंशाअल्लाह तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा अल्लाह पाक खां दुआ है अल्लाह ताला मुंहिंजा टूटा फूटा अल्फाज पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाईंदो ख़ुदा ताला जी ज़ात हिन